मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं ॾेर जो भाॼाई सां मज़ाक करण ऐं खिलण कीअं आहे, अहिड़ी तरह भेणियूं वो पंहिंजी सालियुनि सां मज़ाक या खिले कीअं आहे। ऐं साईं बिल्कुलु जंहिं बि औरतुनि सां निकाह थिए थो कंहिं क़िस्म जो कोई कलाम न कयो वेंदो। भाॼाइनि सां कोई बि ॾेर फ्री थियण जी कोशिशि न करे। भाॼाइनि सां जेकी घर में भाउ जी घरवारी आहे न, कंहिं मुस्लमान जे लाइ जाइज़ ई न आहे त उहो हुन सां खिले, उहो हुन सां मज़ाक करे, हराम अमल आहे, ॻाल्हाईंदो बि गुनाहगार थींदव। ज़रूरत पई घर जे अंदरि एंट्री थी, सलाम कयो, अस्सलाम वालेकुम, बसि मामिलो ख़तमु। बाक़ी भाॼाई सां असांजो माशरो आहे, अल्लाह माफ़ करे, भाॼाई सां खिल लॻी पई आहे, मज़ाक लॻी पई आहे। भाॼाई सां भाॼाई औरत थी करे ॾेर सां मज़ाक थी करे, या ॾेर जेको आहे भाॼाई सां मज़ाक थो करे, हे हलाकत वारो मामिलो आहे। भाॼाई सां पर्दो कयो वेंदो, छाजे करे पर्दो कयो वेंदो? भाॼाई सां निकाह थी सघे थो, थींदो आहे न थींदो आहे? साईं इस्लाम ॿुधायो त जेकॾहिं बिल फ़र्ज़ तव्हांजो भाउ इंतकाल करे वियो न, त इन औरत सां तव्हांजो निकाह थी सघे थो। ऐं जंहिं सां निकाह थी सघे थो, इन औरतुनि खां पर्दो कयो। छाजे करे? शैतान वॾो ज़ालिम आहे, शैतान वॾो ज़ालिम आहे। सेम भेणियूं आहे पंहिंजी सालियुनि सां बि मज़ाक कंदा। सालियूं चवंदियूं असांजो भेण जो मुड़ुसु आहे, असां बि हिन सां कलाम करणु चाहींदा, बिल्कुलु हराम आहे, बिल्कुलु हराम आहे। भेणी वे खे कंहिं क़िस्म जी काई इजाज़त न आहे जो सालियुनि सां जेको आहे कलाम करे, उन्हनि सां ॻाल्हाए, उन्हनि सां खिल भोग मश्करी करे, हराम अमल आहे। इहो सालियूं बि गुनाहगार थींदियूं, भेणियूं बि गुनाहगार थींदो। छाजे करे? साली सां निकाह थी सघंदो आहे। साली बि ईअं नामहरम आहे जीअं तमामु दुनिया जूं औरतूं नामहरम आहिनि। इहो माशरो कसम सां ॻाल्हि कयां थो, इहे मर्ज़ असांजे माशरे जे अंदरि पयल आहिनि। इस्लाम हिकु उहो मज़हब आहे, इस्लाम हिकु उहो मज़हब आहे जेको हमेशह बंदे खे ग़ैरत सेखारींदो आहे। ऐं जंहिं बि इस्लाम खे छॾे ॾिनो, हाणे इन ॻाल्हि खे तमामु घणा माण्हू नमाज़ खां बाद में, हे ॾिसो यार मुला, हे ॾिसो मौलवी, चए थो भाॼाई सां कंहिं क़िस्म जो कोई कलाम न कयो वञे, साली सां कंहिं क़िस्म जो कोई कलाम न कयो वञे। अल्लाह जो कसम, इहा ॻाल्हि मुंहिंजी न आहे। भले बि कंहिं मुस्लमान जी खोपड़ी जे अंदरि इहा ॻाल्हि न अचे, हे ॻाल्हि मुंहिंजी पर मुंहिंजी न आहे। तव्हांखे यादि रहे, हे ॻाल्हि अल्लाह जी नबी जी आहे। इनखे नकुल जेको आहे मुजीब रहमान थो करे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि बिल्कुलु पर्दो हुयो। इहो कोई बि साहबी पंहिंजी भाॼाई सां कलाम न कयो, एतिरो पर्दो हुयो, हिजाब हुयो। कोई बि साहबी साली सां कलाम न कयो, हिजाब हुयो, पर्दो हुयो। छाजे करे? अल्लाह खे इल्मु आहे। अल्लाह ताला पर्दे जो हुकुम कयो न, अल्लाह ताला खे इल्मु आहे त इंसान आहे, फिसली सघे थो, इंसान आहे, गुमराह थी सघे थो, इंसान आहे, जनम जे तरफ़ हली सघे थो। इन जे करे अल्लाह ताला फरमायो पर्दो कयो। इन जे अंदरि तव्हांजे लाइ भलाई आहे। मां बयानु करे, हाणे जेको मुस्लमान इन जे मथां अमल करे, अल्लाह जो कसम निजात वारो थींदो। जेको न करे, कसम खणा थो नुक़सानु ॾिसंदो। छाजे करे? ॻाल्हि मुजीब रहमान जी नथी हले हिते ॻाल्हि हले थी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि थी हले।